अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तों, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो आहे, ज़ालिम जे अॻियां जेतिरी देर ख़ामोश रहंदो ज़ुल्म जे ख़िलाफ़ ओतिरी तव्हांखे वधीक क़ुर्बानी ॾियणी पवंदी। दोस्तों, मुंहिंजो नालो मुजाहिद अली दायो आहे। मां कासमाबाद हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद शीदी ॻोठ में रहां पियो ऐं मुंहिंजो जेको हो पहिरियां होटल हूंदो हो हिते शीदी ॻोठ में। जेको मूंखे जेकड़ो बि हाल हो उहो मूंखे पंहिंजो हक़ हलाल जो रोज़गार में इलाही बरकत हूंदी हर ॻाल्हि। पोइ हीउ जेको आहे सो मूंखे ब्लैकमेल करणु लॻो, इंतज़ारु कलोड़ो, ऐं उन जा कुझु जेके साथी आहे रोज़ु मुंहिंजी होटल ते ईंदा, रोज़ु मूंखे हरू भरू ॿुधाईंदा त सुहाना ख़्वाब ॾेखारिया वेंदा त जेको आहे सो हीअं नेठि हिननि मूंखे जेको आहे सो पाण सां गॾु इन्वॉल्व करण जी कोशिशि कई। मूंखे ज़ोरीअ चवनि था असां अचु, तूं कमु कर, हीअं कर। मूंखे जेको आहे मजबूर करे 2-3 महीना हिननि वटि वियुमि। उन खां पोइ जॾहिं ॾिठो मुंहिंजो हीउ ग़लति कमु आहे, हिन में इज़त न आहे, मूं कमु मां चयो बाबा मां कमु नथो करे सघां, हीउ मुंहिंजो ज़मीर त कमु नथो करे। हाणे मूंखे चवनि था अगरि तूं कमु न कंदे त तोखे असां क़त्ल कराईंदासीं, या असांखे 2 लख रुपया भरे ॾे, या असां तोखे कूड़ा केस दाख़िल करे ऐं जेको आहे तोखे सदाईं जे लाइ जेल रवानो कंदासीं। इन लाइ मूं हैदराबाद जे SSP अमजद साहब शेख साहब खे, हाई कोर्ट ऑफ चीफ कराची खे अपील थो कयां ऐं जेको आहे सो पंहिंजो IG सिंध साहब खे अपील थो कयां पियो, चीफ जस्टिस साहब खे अपील थो कयां पियो त ख़ुदा रा मुंहिंजी मदद कई वञे, मूंखे हिन माफ़िया ग्रुप खां जान छॾाई वञे। मूंखे माफ़िया ग्रुप रोज़ु धमकियूं थो ॾिए, मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, मुंहिंजो रोज़गार हो रेड़ो वरितो मां रोज़ीअ लाइ, उहो मूंखां अगवा करे खसे विया आहिनि। उन में अब्दुल्ला ज़रदारी, इंतज़ार कलोड़ो ऐं अमीन माशी दादूअ जो आहे। इन्हनि मूंखां रेड़ो बि खसे वरितो पकोड़नि जो। मूंखे ज़ोरी ज़बरदस्ती चवनि था हीउ ग़लति कम में तूं असां सां इन्वॉल्व थी। ऐं इन खां पहिरियां मां कासमाबाद थाणे ते बि जेको आहे कसमनामो ॾेई आयो हुउमि त बाबा मां नथो करणु चाहियां, मां ग़रीब मिसकीन आहियां, ज़ोरीअ उन खां बावजूद बि मुंहिंजी जान नथी छॾी वञे ऐं मूंखे रोज़ु मारण जूं धमकियूं थी मिलनि। इन लाइ ख़ुदा रा मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजो को बि ख़ुदा खां सवाइ ॿियो कोन्हे को। मां अदलिया खे इंसाफ़ जी अपील थो कयां। हिननि ज़ालिमनि मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ऐं हिननि ज़ालिमनि खे उन्हनि केतिरे किरदार ते पजायो। हीअ वॾा ज़ालिम आहिनि, माण्हुनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जा घर तबाह करण वारा आहिनि। हीअ माण्हुनि खे ज़हर खाराए उन्हनि जे बच्चनि जे मथां सिरनि जो पीअनि जो सिर जेके आहिनि हथु खणी वठंदा आहिनि। ख़ुदा रा मुंहिंजी मदद कई वञे। मां हीअ अपील थो कयां, हर एजेंसी खे अपील थो कयां, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे ख़ुदा रा इंसाफ़ ॾिनो वञे। मौला जे सदक़े में मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी एड्रेस इहा कासमाबाद शीदी ॻोठ में ई आहे। मूंखे बसि मदद जी अपील थो घुरां पियो, ख़ुदा रा मुंहिंजी मदद कई वञे। सभिनी खे मुंहिंजी अपील जी आहे त मुंहिंजी मदद कई वञे। मूंखे हिन ज़ालिमनि खां पनाह में रखियो वञे, मूंखे ज़ालिमनि खां निजात ॾिनो वञे। इन लाइ मूं हीउ जेको आहे दोस्तनि खे मूं वीडियो पुॼाइणु चाहियो, छो थी सघे थो हीउ मूंखे क़त्ल कराए छॾींदा। रोज़ु मूंखे धमकियूं अचनि थियूं, मारण जूं, अगवा जूं, घर ते तोते हमिलो कंदासीं, कूड़ा केस दाख़िल कंदासीं। इन लाइ मूं पटिशन बि दाख़िल कई आहे, कोर्ट में वियो आहियां, शीशन कोर्ट। जज साहब जॾहिं मूंखे प्रोडक्शन मिलियल आहे उन खां बावजूद बि मूंखे धमकियूं पियूं अचनि, वञी कोर्ट मां जेको असांजो नालो कढाए अचे, हीअं कयो। इन लाइ ख़ुदा रा मुंहिंजी जान छॾाई वञे। मां सभिनी खे वरी अपील थो कयां, SP साहब खे बि अपील थो कयां, DIG साहब खे बि अपील थो कयां, IG सिंध खे बि अपील थो कयां, हर अमलदार खे अपील थो कयां, इंसानी नाते जेको आहे मुंहिंजी मदद कई वञे। मां हिकु ग़रीब मज़दूर आहियां, मूंखे मज़दूरी बि हक़ इलाज जी करण जी नथा ॾेई वञनि। मूंखे 2 ॾींहंनि खां वठी बेरोज़गार वेठो आहियां बचनि सां गॾु। मूंखे ॿाहिरि निकिरण खां ड्रिज थो थिए पियो त कातिल केॾी महिल क़त्ल करे न वञनि। इन लाइ मूं हीअ वीडियो ठाहे तव्हां ते मोकिलियां थो, जेकी मदद थी सघे मुंहिंजी मदद कई वञे। जंहिं इदारे वटि हीअ मुंहिंजी वीडियो पहुचे उनखे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे, हिननि ज़ालिमनि खां निजात ॾिनो वञे। हीअ कासमाबाद जा डॉन आहिनि, हीअ सॼे कासमाबाद जा डॉन आहिनि, हिननि जी हर शइ